तुम्हारे तेरे सची है ना। बस औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जियां त हस्बे साबिक हस्बे वाइदा अॼु वरी अवां सां ऑनलाइन थिया आहियूं। ॾिसूं कहिड़ा कहिड़ा दोस्त अचनि था। काफ़ी दोस्तनि जेके कल्ह वरी वीडियो ॾिठी आहे उन्हनि जा कमेंट कया अथनि ऐं उन्हनि में जेको अस्सलाम वालेकुम चयो अथनि सभिनी दोस्तनि खे वालेकुम सलाम। ख़ासि करे साईं मौलाना अब्दुल हनान मरी साहब, साईं मोहम्मद सुलेमान वसाण साहब ऐं ॿियनि काफ़ी दोस्तनि जेका आहे उहे सलाम चया आहिनि ऐं नूर मोहम्मद माकोड़ानी साहब इन्हनि सलाम चया आहिनि। अॼु ॾिसूं अञा त पोइ दोस्त ऑनलाइन थिए, ॾिसूं कहिड़ा दोस्त अचनि था ऐं जेको आहे सो के सवाल कनि था के जवाब वठनि था। अचे पियो। हा हिकिड़ो दोस्त आयो। ख़बर न आहे हिकु दोस्त कहिड़ा आहिनि। अस्सलाम वालेकुम अदा ख़ुशि आहियो ख़ैर तयारु सभु ख़ैर। हा बरकत अली शर साहब साईं वेलकम, ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं सही आहिनि। हा ईअं दोस्त जेके जुड़नि उहे पंहिंजा नाला लिखनि था त ख़बर पवे त कहिड़ा कहिड़ा दोस्त जुड़ा। हिकिड़ो ॿियो दोस्त बि जुड़ियो आहे असां सां, शायदि फ़क़ीर अब्दुल सबूर कादरी आहे। टियों दोस्त बि हिकिड़ो जुड़ियो आहे असां सां। केरु आहे ॿियो अलाए। इहो गुरू बि ठाहींदड़ उहो आहे न, घणे वक़्तु कान ईंदो गुरू बंदी थी जा भोपाल में ॻाल्हाए कचहरी ॻाल्हाए गुरू हा हा गुरू कंदो आहे। साईं अहमद बुरड़ो अञा ताईं जेको गैरहाज़ुर लॻो पियो आहे, टाइम ॾेई विया। अली तईम छा हाल आहे? अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो ख़ैर तयारु तबियतूं सही आहिनि। महिरबानियूं महिरबानियूं लख कुर्ब। दोस्त जुड़ंदा वञनि, 4 दोस्त गॾु आहिनि असां सां हींअर। बहरहाल ॾिसूं को सवाल अचे को जवाबु अचे। दोस्तनि खे घुरिजे त जेके पंहिंजो नालो लिखी कमेंट में शो कनि त ख़बर पवे त कहिड़ा दोस्त जेके आहिनि। अली तईम अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं सही आहिनि। ॿियो दोस्त अलाए तस्वीर कोन अथसि, महबूबन करीमन जी नालो लिखियो पियो अथसि। दोस्त पंहिंजो नालो कमेंट में लिखनि। हाज़िर बाबा मानी इहो ख़र्चु भरबो। अली साईं मानी इहो ख़र्चु भरबो, को मसइलो ई कोन्हे। मूं वटि गाॾी कोन्हे, उबेद अञा ताईं वियल आहे यूनिवर्सिटी, मोटियो कोन्हे। बिल्कुलु जेको आहे सो मोटे त पोइ ॾिसूंसि था अचिबो थो ॾे। दोस्त पंहिंजो लाइक बि कनि पिया, पर हाणे दोस्तनि खे खपे त नालो लिखनि। अल्ताफ़ हुसैन डेरो साहब अदा अलहमदिल्ला अदा महिरबानियूं, ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं सही आहिनि। अल्ताफ़ हुसैन डेरा साहब महिरबानियूं तव्हांजूं। अली मोहम्मद उस्मान आयो, सुठो थियो न। इंशा अल्लाह ताला गॾु आहियूं, को मसइलो ई कोन्हे। असल में हींअर गर्मियुनि जा ॾींहं आहिनि ऐं कोशिशि कनि दोस्त जेके आहिनि उहे साईं महिरबानी साईं
आगा वकार साहब, वालेकुम अस्सलाम। मोहम्मद परियल मोहम्मद परियल साहब, साईं वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो ख़ैर। आवाज़ अचे पियो अलाए न ख़बर कान्हे दोस्तनि जो, मुंहिंजो आवाज़ दोस्तनि ताईं पहुचे थो या न ख़बर न आहे। नंढनि ॿारनि खे जेके दस्त थी पवंदा आहिनि, हींअर कल्ह राति आउं वेठो हुउसि, हिकिड़े दोस्त फ़ोन कई, यार मुंहिंजो पोटो आहे तक़रीबन 8-9 महीननि जो, ऐं उनखे जेके दस्त आहिनि पाणी वारा ऐं सही कोन पिया थियनि। पोइ मूं हुनखे ॾस ॾिनो, साईं उस्ताद मोहम्मद अली साहिब जो नुस्ख़ो आहे त 2 लौंग उन्हनि खे पीहीं पाउडर करे, ओतिरी पती चांहि वारी पीहीं पाउडर करे, कपड़ छाण करे, ऐं उहा चांवर जेतिरे खुराक उन नंढड़े ॿार जे वात में रखंदो त इनशा दस्त पी वेंदा हलिया। 8 ॾींहंनि ताईं छोकिरो एडमिट हो, उहो सिर्फ़ु 2 खुराकुनि जे करे सही थी वियो हलियो, ऐं जेको आहे सो डिस्चार्ज उन्हनि हॉस्पिटल वारनि डिस्चार्ज करे छॾियो। सभई दोस्त इन नुस्ख़े खे यादि रखनि, अक्सर करे असां सां थींदो रहंदो। अदा वालेकुम सलाम मुमताज़ अली डेरा साहब, ख़ुशि आहियो ख़ैर तयार। साईं मोहम्मद परियल साहब वालेकुम सलाम, ॿियो ख़ुशि आहियो ख़ैर तयार। साईं मोहम्मद परियल साईं शाहपुर चाकर वारा या ॿिया? अदा जावेद साहब महिरबानियूं, ऐं काफ़ी दोस्त ॾिसनि पिया त ॿुधायूं तव्हांखे त इहो नुस्ख़ो जेको आहे इहो सभु दोस्त यादि रखनि। ऐं अक्सर करे हींअर असांजे घणनि दोस्तनि खे एसिडिटी जी तकलीफ़ हूंदी आहे, ख़ासि तौर ते अॼु जे नौजवान तबिके खे तरियल शयूं खाइण जे करे या उन्हनि जे करे। उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तव्हांखे आउं ॾस ॾेई थो छॾियां, जो अक्सर करे माण्हू पुछाईंदा रहंदा आहिनि त बाबा राइज़िक कैप्सूल वठी अचो या राइज़िक खाइण जे पोयां हूंदा आहिनि। इन राइज़िक मां जिंद छॾायो, मिठी सोडा खाइण वारी घर में रखो, मानी खाइण खां पोइ हिकिड़ी चुटकी खणी खाई मथां पाणी पी छॾियो, 5 मिंटनि खां पोइ तव्हांखे पाण महसूसु थींदो त इहो खाधो सॼो हज़म थी हलियो। आहे न बहितरीनु दोस्तनि जे लाइ। ऐं महिरबानी, जेको 11 दोस्त तक़रीबन ॾिसनि पिया हींअर असांखे, ऐं कमेंट कुझु जा आया आहिनि, दोस्तनि खे घुरिजे त कमेंट कनि त ख़बर पए। साईं खलील खोसा, साईं महिरबानियूं ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैर अव्हां जा सलाम मिलिया उबैद जे हथां। हाणे अचो त केॾी महिल कचहरी कयूं, अलाह अव्हां खे ख़ुशि रखे। अव्हां जूं पोस्टूं पढ़ंदा आहियूं, लाइक बि कंदा आहियूं, कमेंट बि कंदा आहियूं, बाक़ी कचहरी जो इश्तियाक आहे अव्हां सां, अलाए कॾहिं तव्हां ज़ियारत करायो असांखे। साईं ख़ादिम पंवर साहब अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो ख़ैर साईं। हा महिरबानियूं, लख कुर्ब। बहरहाल इहे नुस्ख़ा जेके दोस्तनि खे वणनि त उहे वरी कमेंट कनि, ऐं इनशा अलाह ताला कम जूं ॻाल्हियूं आहिनि। पोइ जेकॾहिं दोस्त सुवाल करे, साईं मोहम्मद परियल साहब नवाब शाह खां, साईं महिरबानियूं लख कुर्ब। साईं जेकॾहिं को तिब जे मुतलिक़ को सुवाल या क्वेश्चन हुजे त असीं कोशिशि कंदासीं रोज़ाना बाद नमाज़ असर तव्हां सां लाइव थींदासीं, ऐं रमज़ान मुबारक में बाद नमाज़ इशा तरावीहनि खां पोइ जेको आहे सो ऑनलाइन थींदासीं। उन में जिन दोस्तनि खे को तिब जे मुतलिक़ को मसाइलो या का ॻाल्हि हुजे त उहा इनबॉक्स कनिसि मूंखे, इनशा अलाह ताला उन जो वरी ॿिए ॾींहुं ऐं जेको आहे तव्हांखे उनजो जवाबु ॾेई छॾींदुसि त इन तकलीफ़ जो इलाजु असां नेचुरोपैथी में इन जो इलाजु छा आहे। छो जो आऊं जंहिं तिब सां लाॻापियल आहियां उहा नेचुरोपैथी आहे, मूं आज़मायो आहे, उनजी रिज़ल्ट 100% आहे, 100% रिज़ल्ट आहे। इवन शुगर जा मरीज़ मूं सिहतयाब थींदे ठहनि। असांजी एलोपैथी चवे थी त बाबा जेको आहे ब्लड प्रेशर जो कोई इलाजु न आहे, मगर मूं वटि ख़ुदि दवा मौजूदु आहे, मूं खाराई आहे मरीज़नि खे त ब्लड प्रेशर 100% जेको आहे उहो कवर थियो थो वञे। उनखे का त 1 महीने खां पोइ उनखे का बि टेबलेट वग़ैरह जेका आहे वठणी नथी पवे। त उनजे करे तव्हां नेचर ते अचो, नेचुरोपैथी ते अचो, इन में सिहत जो राज़ बि अथव ऐं माण्हू सिहतमंद रहंदो। अंग्रेज़ी दवाउनि जा साइड इफेक्ट तमामु घणा आहिनि। मूं हिकिड़े डॉक्टर खां सवाल कयो, मूं चयोसीं डॉक्टर साहिबु तव्हां शुगर वारे पेशेंट खे जेके टेबलेट खारायो था उन सां शुगर त नॉर्मल रहे थी? चई हा। मुंहिंजो पोइ उन जा आर्गन ख़राबु छो था थियनि? जेकॾहिं शुगर जे करे आर्गन ख़राबु थियनि त पोइ जेको आहे सो शुगर जे करे थियनि, पर शुगर त नॉर्मल आहे, उन जे करे न थियणु खपे। पोइ हुन वरी पंहिंजनि वॾी टीम डॉक्टरनि खे चयो, उन्हनि खां उहो क्वेश्चन कयूं, साईं चेल में सूरु रहे थो, साईं बिल्कुलु चेल जे सूर जो तव्हांखे नुस्ख़ो इनायत कंदासीं, इनशा अलाह ताला वरी तव्हांखे सूरु न थींदो। हा साईं, अली ताईं चयो वियो तव्हां हकीमनि जी रस्तारो, साईं असीं कंहिंजी रस्तारो कोन पिया कयूं, असीं फी सबीला माण्हुनि खे ॿुधायूं था त बाबा दवाऊं जीअं बीमारी बि अंदरि में आहे त शिफ़ा बि अंदरि में आहे।
जॾहिं इंसानु बीमार थिए थो त बोरची खाने में इहे शयूं पियूं जे करे उनखे इस्तेमालु कंदो त तव्हां सिहतमंद थींदो। हकीमनि ऐं डॉक्टरनि जे पोयां न वञो। मुंहिंजे नंढड़े खे उबैद खे सियारे में कराची जे दोस्तनि अची सूप पियारिया आहे जेके गरम गरम। अब अमरा खे तकलीफ़ थी वई, 5 मिंटे में नंढो पेशाब, 5 मिंटे में ॾाढो तंग थियो। हिते घर आयो मुंहिंजो छा आहे, हिते बाबा यार ॾाढो तंग थियो आहियां। मूं चयो हाणे ईअं कर, अधु चिमिचो सौंफ़, अधु चिमिचो नंढो ज़ीरो, 2 नंढा फोटा हे काढ़े पी छॾ। बसि काढ़े पी त हिकिड़ो मरतबा जेको पेशाब खुली आहे अमरा सिहतमंद थी वियो। हाणे उहो एतिरे क़दुरु मुतमइन थी वियो आहे इन नेचुरोपैथी मां जो हाणे चवे थो त बाबा हाणे जेको आहे आउं डॉक्टरी गोरी बि कोन खाईंदुसि। त मुंहिंजी बि सभिनी दोस्तनि खे सलाह आहे त तव्हां नेचुरोपैथ ते अचो। मुंहिंजो फ़ोन नंबर जेको आहे सो डिस्क्रिप्शन में आउं ॾेई छॾींदुसि, या नोट करे वठो, जेको मूंसां राब्तो करियो। इनशा ताला फ़ी सबिलिल्लाह तव्हांखे इलाजु ॾसींदासीं। तव्हांजे घर में ई उहे शयूं मौजूदु आहिनि, उहे इस्तेमालु कयो ऐं सिहतमंद रहो। अलाह तव्हां सभिनी दोस्तनि जो हामी ऐं नासिर हुजे, सभई दोस्त ख़ुशि हुजो। ॿियो को दोस्त ॾिसूं को सुवाल करे। चेले जे सूर जो नुस्ख़ो आहे साईं, थोरो उन में आसारियो आहे। जेका खुराक जेका ठहंदी वॾनि जी, जेका वॾा असुल खाईंदा, इन खुराक में हिकिड़ी शइ जो जेको इज़ाफ़ो करिणो आहे उहो आहे आसारियो। बसि उहो आसारियो उन में मिलाए छॾियो। उन हिकिड़ो दफ़ो तव्हां उहो खुराक ठाहे खाई छॾियो, ज़िंदगी भर वरी चेल में न सूर न पवंदो। बिल्कुलु आज़मायल आहे। ऐं ॾिसां जेकॾहिं मूं वटि घर में ठहियलु हूंदी मौजूदु, मूं ठाही हुई सियारे में, जेकॾहिं का मौजूदु आहे त बिल्कुलु आउं ॿुधाईंदुसि तव्हांखे, पोइ खणी वञो भले मूंखां, न त पोइ तव्हांखे नुस्ख़ो ॾेई छॾींदासीं। ॿियो कहिड़ो आहे? दोस्त जेका आहे ही भले वीडियो शेयर कनि तव्हां त किन दोस्तनि जो जेकॾहिं भलो थी पवे। ऐं मथां रमज़ान अचे थो, असां सिंधी माण्हू मोहबती माण्हू आहियूं। इस्लाम सां असांजो प्यारु रहियो आहे। मूंखे काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त यार असीं सूफ़ी आहियूं। मूं चयो बाबा सचल साईं बि त सूफ़ी हो न, पर उन बि त मस्जिद, उन दरगाह जे भर में मस्जिद त मौजूदु आहे, माना निमाज़ूं पढ़ी न। भेटाई साहिब जे दरगाह जे भर में मस्जिद मौजूदु आहे, माना निमाज़ूं पढ़ी न। गिरोड़ी साहिब जे दरगाह जे भर में मस्जिद मौजूदु आहे, माना निमाज़ूं पढ़ी न। माना अॻियां सूफ़ी सभु जेके आहे उहे निमाज़ी परहेज़गार आहे। अॼोका सूफ़ी निमाज़ खां जेके आहिनि उहे परे आहिनि। ईअं न हुजणु करे सही सूफ़ी उहो आहे जेको शरीयत जे मथां अमल थो करे। अदा तव्हांजे मोहम्मद हसन ताईं मूंखे शुगर आहे, कंट्रोल आहे, नुस्ख़ो ॿुधायो। बिल्कुलु सही नुस्ख़ो ॿुधाईंदासीं। शुगर जा 3 क़िस्म आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे हक़ीक़ी शुगर। हक़ीक़ी साईं मोहम्मद अमीन अल बलोशी साईं, हा बिल्कुलु साईं, पथरी जो इलाजु बि आहे। पथरी पिते में आहे या गुर्दे में आहे, बिल्कुलु ॿिन्ही जो इलाजु आहे पाण वटि। ऐं ईअं सम्झो त पेटेंट इलाजु आहे। अॻु में थोरो अली ताईं मुंहिंजे उनखे सुवाल जो जवाबु ॾियूं त शुगर जेका आहे, शुगर 3 क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी एसाबी शुगर, हिकिड़ी उज़लाती शुगर, हिकिड़ी गुदी शुगर। हाणे इनखे जेकॾहिं ईअं सवलनि लफ़्ज़नि में सम्झूं त हिकिड़ा बलगमी शुगर हूंदी आहे जंहिंमें रतूबत वधंदी आहे। उन शुगर वारे माण्हू खे वाइट पेशाब जो कलर जेको हूंदो आहे वाइट हूंदो आहे, उहा हक़ीक़ी शुगर आहे। उहो माण्हू जेकॾहिं इंसोलिन बि लॻाराईंदो त फ़ाइदो थींदुसि। ॿियनि माण्हुनि खे इंसोलिन फ़ाइदो न कंदी। उनजो बि इलाजु मौजूदु आहे, उनजो इलाजु अलॻि आहे। ऐं जेको आहे सो ॿिया जेके हा ॿी शुगर जेका आहे उहा उज़लाती शुगर हूंदी आहे, जंहिंखे शुगर मेदी करे उन माण्हू खे एसिडिटी रहंदी। जंहिंखे एसिडिटी रहे ऐं शुगर हुजे उहो माण्हू ईअं सम्झो त उहा जेका आहे मेदी शुगर आहे, उनजो इलाजु अलॻि आहे, उहा बि रिकवर थियो थी वञे। ऐं 3 शुगर हूंदी आहे गुदी, जेका गुदूद जे सोजन जे करे थींदी आहे, ऐं उनजो बि इलाजु आहे, उनजो इलाजु अलॻि आहे। अल्हम्दुलिल्लाह तिबे साबिर में या नेचुरोपैथी में 3 जो इलाजु आहे। ऐं इंशा ताला राब्तो रहे त बिल्कुलु जेको आहे सो कराईंदासीं। जी साईं, हाणे मोहम्मद अमीन अल बलोची साहिब जो सुवालु आहे त साईं पथरी जो इलाजु। बाबा पथरी जो बिल्कुलु इलाजु मौजूदु आहे। पथरी पिते में आहे या पथरी हिन में आहे मसाने में आहे या पथरी गुर्दे में आहे, इहा अल्ट्रासाउंड कराइजो। इंशा ताला दवा ॾसींदासीं तव्हांखे। बिल्कुलु जेको आहे सो पथरी छॾे वेंदी हले, निकिरी वेंदी हले। ऐं जेकॾहिं तकिड़ो इलाजु घुरो था पथरी जो त होम्योपैथिक जी दवा R27 इस्तेमालु कयो।
फिलफोर फ़ाइदो ॾींदी। जेके नंढियूं पथरियूं जेके अक्सर करे गुर्दनि में ठहंदियूं रहंदियूं आहिनि, होम्योपैथिक जी दवाई अथव R27, उनजो इस्तेमालु करियो, इनशा अल्लाह ताला बिल्कुलु पथरी ॻरी निकिरी वेंदी हली। साईं शबीर अहमद कुरैशी साहिबु, साईं सलाम वाले साईं, ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु तवे थो साईं? हा साईं, चेल जे सूर जे लाइ ॾिसूं, जेकॾहिं दवा आहे तयारु त ठीकु, न त पोइ नुस्ख़ो तव्हांखे ॾेई छॾींदासीं, उहो ठाहे वठिजो, या ठाहे बि तव्हांखे ॾींदासीं बिल्कुलु उबे जे हथां। अव्हांजी तबियत कीअं आहे? ब्लड प्रेशर वग़ैरह नॉर्मल आहे? हाणे शुगर वारी कंडीशन कीअं आहे? बाक़ी उहो संदनि जे सूर जी दवा तयारु आहे इनशा अल्लाह ताला, उहा ऐं गोॾनि जे सूर वारी बिल्कुलु तयारु आहे। हाणे लॉकडाउन खुले त तव्हांखे ॾींदासीं। हा साईं ख़लील खोसे साहिबु शेर लिखियो, हाज़िक जे हथ हवाले संद संद भले संभाले, नाज़ुक बदन जे नाले नाज़िक नजीम ईंदो। साईं अहमद मला साईं जा कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। उबेद खे बि तहमद वारो कयो, बाबा जेका एप्लीकेशन ठाहियो पिया क़ुर शरीफ़ जी, उन में साईं अहमद मला जो तर्जुमो शामिलु कयो। सिर्फ़ु ॿिनि टिनि शइ जेको आयतुनि ते उन्हनि खे थोरो आहे त इन्हनि खे जेको आहे डिफरेंट कीअं कजे, कंहिं आलिम जे मशवरे जे लाइ मुंतज़रनि, जीअं उहो थींदी त वाक़ई थींदा। साईं अहमद मला केरु सॾाए साईं? वाक़ई ख़लील खोसा साहिबु बिल्कुलु ज़बरदस्त। साईं अली तईम साहिबु लिखियो आहे त सूफ़ी न हुआ, आलिम हुआ। साईं बिल्कुलु आलिम हुआ। सूफ़ी ॾिसो न, हिकिड़ी शरीयत आहे, तरीक़त आहे, हक़ीक़त आहे, मार्फत आहिनि, इहे चारि ई इल्म आहिनि, ठीकु आहे न। त हाणे जेके असां अॻे फ़क़ीर साहिबु फरमाईंदो, शाहिद लतीफ़ साईं जो बैत पढ़ंदो, साईं उस्ताद बनठार फ़क़ीर रहमतुल्लाह, इल्म री फ़िकी फ़क़ीरी जीअं पढ़ण में वारी। त सूफ़ी जे लाइ आलिम हुजणु ज़रूरी आहे। इल्म खां सवाइ जेको आहे न फ़क़ीरी कंहिं कम जी कोन्हे। इल्मु ज़रूरी आहे, इल्मु हुजे, शरीयत जो इल्मु हुजे। बिल्कुलु सभु आलिम हुआ। जब सचल साईं जी ॻाल्हि ते अचे त खोड़नि जा जेके उन वक़्त जा आलिम हुआ, सचल साईं जेको आहे उहो मुफ़सिर क़ुरान हो। क़ुरान जे तफ़सीर जे मथां खेसि वॾो उबूर हासिलु हुयो। खोड़नि जा जेके आलिम हुया, उहे बि जॾहिं कंहिं तफ़सीर में किथे मुझंदा त रुजू कंदा सचल साईं ॾे, इन पाए जो आलिम हो। साईं हिकिड़ो दोस्त वरी फ़ोन पे हिते पर हिनखे हाणे कोन था ॿुधूं, अदा अब्द सबूर जो नंबर नोट करे हिन माण्हू खे कॉल कर, त चईंसि बाबा हींअर जेको फ़क़ीर मसरूफ़ लॻो पियो आहे। जी भाई, पित्ते की पथरी का इलाज जो है ना, ये दवाई बनती है, इसमें सूंठ है, नौशादर है और काली मिर्च है और अपना क्या कहते हैं सना मक्की है। ये चार चीज़ें हैं। आप मुझे इनबॉक्स करें, मैं आपको नुस्खा भी भेज दूंगा और उसके साथ जो है बिल्कुल जो दवाई है, और एक जवारिश कमूनी आती है, ये है। इसके साथ एक शरबत बनाना पड़ता है इसका, अपने का नींबू के शरबत का, नींबू का पानी निकाल के उसमें वो बनानी पड़ती है, तो और दवाई डालनी पड़ती है। खुद बना सकते हो नुस्खा, मैं आपको दे दूंगा फी सबिला, कोई मेरे लिए मसला नहीं है। और वो मैंने आजमाया है। अभी भी मेरे ख्याल में वो शायद कोई दोस्त इधर ऑनलाइन हो, कुर्बान तईम नाम है उसकी, वालदा की एज है 75 ईयर्स। अब उनको डॉक्टरों ने कहा भाई अभी बुढ़िया की ऑपरेशन कैसे करें, रिकवर कैसे होगी। हमने उसको नुस्खा बना के दिया, वो 1 हफ्ते के अंदर अंदर क्लियर होगी। पित्ते की पथरी बिल्कुल ये निकल जाती है। साईं अयाज़ हुसैन मेंगल साहब, अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो, ख़ैर? हा साईं, गुर्दनि जी पथरी जे लाइ बिल्कुलु दवा आहे। उन जे लाइ जेकॾहिं होम्योपैथिक दवा इस्तेमालु कयो त हींअर ॿुधायो अथमि R27 दवा जेका आहे उहा होम्योपैथिक जी जर्मनी वारी वठो, या 15 फुड़ा ॾींहं में 3 दफ़ा इस्तेमालु कयो, बहितरीनु अथव। ऐं मूं तक़रीबन 10-15 मरीज़नि ते आज़माई आहे, ॾाढो बहितरीनु असरु थी करे। पथरी जेका सूरत 2 ॾींहंनि में तक़रीबन ख़तमु थी वेंदो हलियो, बाक़ी पोइ जेके पथरियूं हरे 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 ॻरी निकिरी वेंदियूं हलियूं। बेसिक जेको रीज़न आहे इन्हनि पथरियुनि थियण जो, उहो आहे एसिड जो जिस्म में वधणु। ऐं इहो जिन खे पथरियूं थियनि उहे माण्हू जेके आहिनि से चणूं या चणे मां ठहियल जेके बि आइटम्स आहिनि उहे इस्तेमालु न कनि। मिसाल तौरु पकोड़ा आहिनि, चणे जे आटे मां था ठहनि, बेसण मां था ठहनि, ऐं गोभी इस्तेमालु न कनि, आलू इस्तेमालु न कनि। बिल्कुलु इन्हनि खे पथरियूं ॻरी वेंदियूं, को मसइलो कोन्हे। देसी गिह जे इस्तेमालु करण सां पथरियूं ॻरी वेंदियूं, छो जो इहो सफ़रा पैदा कंदड़ आहे। जॾहिं जिगर खे तहरीक मिलंदी, जिगर जेको आहे सफ़रा पैदा कंदो, त सफ़रा पथरियुनि खे ॻारे छॾींदी।
बिल्कुल साईं मोहम्मद यामीन साहब अस्सलाम वालेकुम साईं ख़ुशि आहियो। साईं मोहम्मद यामीन साहब लिखियो आहे इर्क जे सूर जो साईं बिल्कुलु इर्क जे सूर जो इलाजु आहे, मूं वटि दवा ठहियल मौजूदु आहे, कैप्सूल आहिनि, भले तव्हां खणी वञिजो। जेकॾहिं नुस्ख़ो चवंदो त फीस फिला नुस्ख़ो बि तव्हांखे ॾेई छॾींदासीं, ऐं इनबॉक्स में चवंदो त इनबॉक्स तव्हांखे नुस्ख़ो जेको आहे सो मोकिले छॾींदुसि। ऐं उहो नुस्ख़ो शायदि शमशेर हैदरी साहब जो आहे ऐं नेट ते बि मौजूदु अथव। बहरहाल आउं ॾींदोसां, बहितरीनु आहे ऐं बिल्कुलु जेको आहे सो रिकवर थी वेंदी हली, को मसइलो न आहे। ॿिए कंहिं दोस्त जो कोई इलाजु हुजे? साईं बिल्कुल हम हाजिर हैं भाई, 24 घंटे खिदमत के लिए हाजिर हैं। रोज़ाना कोशिश करेंगे कि हम असर के बाद एक आधा घंटा लाइव हों ताकि दोस्तों के सवालों के जवाब दिए जाएं। और जो है फिर वो जो दोस्त हैं वो अगर इनबॉक्स मेरे से रब्ता करें या मैं अपना फ़ोन नंबर मेरा नोट कर लें, जो दोस्त देख रहे हैं 0300350840, ये मेरा नंबर है। इंशाअल्लाह ताला फ़कीर खिदमत के लिए हाजिर है। साईं बिल्कुलु मसाने जी कमज़ोरी, साईं इब्राहिम सुमरो साहब अस्सलाम वालेकुम। साईं बिल्कुलु मसाने जी कमज़ोरी जे लाइ बिल्कुलु इलाजु आहे ऐं इन जा मुख़्तलिफ़ रीज़न्स थींदा आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं तबियत ॾेखारियो त पोइ उन हिसाब सां तव्हांखे ग़िज़ाऊं ॾसींदासीं, ग़िज़ाउनि मां ई सेट थी वेंदो हलिया। ख़ासि तौर ते तिर जेके आहिनि, तिर कारा, इन्हनि जा लॾूं ठाहे गुड़ मिलाए खाओ, इन सां मसाने जी कमज़ोरी दूरि थी वेंदी आहे। साईं अरबाब अली साईं अस्सलाम वालेकुम। हा साईं, शुगर जी जेका ॿुधाइनि त तव्हां 3 क़िस्मनि जी शुगर हूंदी आहे। हाणे पहिरियां डायग्नोस कजे त इहा शुगर आहे कहिड़ी, मैदे वारी आहे, बलगमी शुगर आहे, या एसिड वारी शुगर आहे, या अल्कली शुगर आहे। इन्हनि 3 शुगरनि जी जेका आहे उहा जॾहिं ख़बर पइजी वेंदी बिल्कुलु इलाजु आहे। ऐं पाण तव्हांखे पंहिंजो ॿुधायां थो त मूं काफ़ी नुस्ख़ा ठाहिया, पर हीअं हिकिड़ो दोस्त आहे असांजो डॉक्टर अहमद साहब आहे, शुगर स्पेशलिस्ट, नेचुरोपैथी जो हकीम आहे पेशावर में। 3000 रुपया पर मंथ वठंदो आहे। हू चवे थो 6 महीननि में ऐं तव्हांखे जेको बिल्कुलु शुगर हिन में जेका आहे सा क्योर थी वेंदी ऐं बिल्कुलु नॉन डायबिटिक पेशेंट, नॉन डायबिटिक माण्हू थी वेंदो हलियो। मूंखे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1.25 महीनू दवा ठाही आहे। उन खां गॾु हिकिड़ी मूं कॉम्बिनेशन पंहिंजो बि ठाहियो, उहो इस्तेमालु कयां पियो। हींअर अलहमदिल्ला मुंहिंजी शुगर जेका आहे उहा नेरानी 120 ताईं अची वई आहे, जेका 200 ताईं हुई। अलहमदिल्ला हाणे 6 महीना खाईंदासीं त बिल्कुलु सही थी वेंदासीं। हा बिल्कुलु राब्तो रखो था। मोहम्मद यामीन साहब जेॾी महिल तव्हां चवंदो फ़क़ीर हाज़ुर आहे। साईं अरबाब अली साहब थईम साहब बिल्कुलु जेको आहे हिन जो इलाजु आहे। पाण वरी राति जो फ़ोन ते रखंदासीं राब्तो, ऐं कुझु दवाऊं मूं वटि तयारु बि आहिनि ऐं कुझु तव्हांखे नुस्ख़ा बि ॾेई छॾींदासीं। जीअं चवंदो त आऊं तव्हांखे अहमद मदनी साहब जो नंबर ॾींदुसि, उन खां भले दवा घुराए वठो, बहितरीनु आहे। मूंखे त फ़ाइदो थियो आहे ऐं मूं इन करे दोस्तनि खे कोन पई ॻाल्हि ॿुधाई। तक़रीबन 2-3 दोस्तनि मूंखे चयो, मुंहिंजो न पहिरियां तरसो आऊं ॾिसां। हाणे अॼु ॾींहं ताईं माना हींअर सम्झो त 120 ताईं नेरानी जेकॾहिं मुंहिंजी शुगर अची वई आहे त नॉर्मल आहे। हाणे पाण 100 खां हेठि थींदी त दवा बंदि करे छॾींदी, माण्हू नॉर्मल थी वेंदो हलियो। साईं बिल्कुलु तव्हां राब्तो रखो, पाण हाज़ुर आहियूं ऐं इनशा ताला तव्हांखे सजेशन ॾींदा। आऊं त इन ख़्याल जो माण्हू आहियां त ग़िज़ाउनि सां ई जेको आहे माण्हू खे सिहतमंद कजे। काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके मूं वटि, हिकिड़ो दोस्त आयो मूं वटि, मूंखे चई मुंहिंजी नब्ज़ ॾिसो, मूं नब्ज़ ॾिठो मां त एसिड तमामु घणो हुन जे जिस्म में भरियलु हो। मूं हुनखे चयो मूंखे चई दवा, मूं चयो दवा न कर, हीअं कर, फ़िलहालु तूं खजूर वठी अचु कतल पाण वारी ऐं उनखे तूं इस्तेमालु वञी कर बसि। मूं चयो जेतिरी खाई सघीं वञी खा। नौजवान हो, यकीन ॼाणियो उन 3 ॾींहं खाधी, चोथे ॾींहुं आयो, चएसि मूंखे कब्ज़ जो मसइलो बि ख़तमु थी वियो, सभु कुझु बिल्कुलु ऐं फ्रेश आहियां, मूंखे कुझु बि कोन्हे। सो असां जेको आहे पहिरियां इहो सोचींदा आहियूं, पहिरियां मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त उनखे हू ग़िज़ाऊं ॾसियां। ऐं साईं हकीम साबिर साहिबु रहमतुल्लाह अलैह, अला साईं किरोणे रहमतूं करे उनजे क़बर जे मथां दोस्तनि खे आऊं उनजी सजेस्ट बि कंदुसि त उहे दोस्त जेके आहिनि साईं साबिर साहिबु रहमतुल्लाह अलैह जा किताब पढ़नि, नेट ते मौजूदु आहिनि। ऐं कानून मुफ़रद अज़ा खे नेचुरोपैथी खे पढ़नि त नेचुरोपैथी आहे छा। उनजो उसूल इहो हूंदो त जॾहिं को मरीज़ वटिसि ईंदो त पहिरियां हुनखे चवंदो त बाबा, पहिरियां हुनखे चवंदो त बाबा तव्हां हफ़्ते ताईं ही ग़िज़ाऊं वञी इस्तेमालु करियो। पोइ जॾहिं ग़िज़ाउनि सां तव्हां सेट थी वेंदो त ठीकु आहे, न त पोइ थोरो वधीक दवा जो हुनखे सवारो ॾियणो पवंदो, माण्हू बिल्कुलु सिहतमंद थी वेंदो। त उनजे करे आऊं पाण उन नहज ते जेको आहे सो इलाजु कंदो आहियां। पहिरियां को दोस्त ईंदो आहे न, हुनखे ग़िज़ा ॾिसे त बाबा ही ग़िज़ाऊं वञी हमी खाओ। पोइ जॾहिं उहे ग़िज़ाऊं खाईंदा आहिनि, सेट थी वेंदा आहिनि, पोइ थोरी दवा जी टेक ॾेई छॾींदा आहियूं, हमरा सिहतमंद थी वेंदो आहे। काफ़ी मरीज़ मूं वटि आया जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ आहे, हींअर बिल्कुलु का बि गोरी टेबलेट वग़ैरह कोन था कनि, बिल्कुलु नॉर्मल आहे हुनजो ब्लड प्रेशर, को मसइलो कोन्हे। पिते जी पथरी वारा आया, उहे बि सही थी विया हलिया। त उनजे करे दोस्त घबराइनि न बसि।
हीअ मुंहिंजी वीडियो दोस्तनि खे खपे त पंहिंजे पंहिंजे ग्रुपनि में शेयर कनि था त भला ॿिए कंहिंजो भलो थी वञे। ऐं को सुवाल करे दोस्त, तक़रीबन 29 दोस्त 31 दोस्त जेके असांखे ऑनलाइन ॾिसी रहिया आहिनि। ऐं महिरबानी दोस्तनि जी। असीं चाहियूं था त मख़लूक ख़ुदा जो को भलो थी पवे, कंहिंजो फ़ाइदो थी पवे। सड़ी जे ॿियनि खे सुहाओ ॾियनि था, लखें घोर थियनि था, पतंगा थियनि था। सो ॾीए वांगुरु इंसान जी ज़िंदगी ॾीए मिसल आहे। माण्हू जे करे ॾीओ थी पवे, चइनी तरफ़ सुहाओ थिए त ॾाढो मज़ो आहे। साईं असगर ख़ानज़ादा साहिबु नाइस साईं, थैंक यू सो मच। 35 दोस्त हींअर असां सां ऑनलाइन जेके लाइव ॾिसनि था, दोस्तनि जी महिरबानी। असीं चऊं था त इल्म खे फैलायो। हीअ जेके आऊं तव्हांखे नुस्ख़ा ॾसियां पियो, जेके ॾाह जा ॾस ॾसियां पियो, इहे ॿियनि खे ॿुधायो। क़बर में खणी अॻे असांजी तिब पोइते छाजे करे वई, हक़ी अबा नुस्ख़ो कोन ॾसींदासीं। अबा छो मुर्दनि खे कमु ईंदा छा? क़ब्रिस्तान में वञी उते ॾसिजो मुर्दनि खे, उहे उते घोटींदा सुतियूं फकियूं, उते तव्हांजो हलंदो कारोबार। साईं गुलाम शबीर चन्ना साहिबु साईं महिरबानी। छाजो अदा पूरी जो ॿुधायां साईं, कहिड़ी पूरी छा? अजा साईं नज़ीर अहमद बंबरो साहिबु चए थो कोरोना वायरस खे एहतियात बाबति अवाम खे पर। हा साईं बिल्कुलु वाक़ई सही ॻाल्हि आहे। ॾिसो न साईं, हर माण्हू जेको माहिर आहे उन खां पुछे। बेटा इदा फरमायो पाड़े वेज हुयाम तामू मूर न पुछिया, तेलाही पियाम मोरे सरखियुनि में। त जॾहिं वेज हुआ, तबीब हुआ, असां उन्हनि जो चवणु न वरितो, उन्हनि जी रहनुमाई में असां न हलियासीं, उन जे करे बीमार थियासीं। त हींअर जेके डॉक्टर चवनि था, मौलाना फज़ल रहमान साहिबु ॾाढी भली ॻाल्हि कई त बाबा हीउ तिबी मसालो आहे, मज़हबी मसालो आहे कोन। उन जे करे तिबी मसालो आहे त तिब जा माहिर इन खे हल कंदा। जॾहिं डॉक्टर चवनि था बाबा सोशल डिस्टेंस रखो, हथ सैनिटाइज़र सां धो ऐं साबुण सां धोईंदा रहो, बिल्कुलु जेको एहतियात करियो। एहतियात जेको आहे इहो इलाज खां बहितर आहे। त बिल्कुलु जेको आहे जीअं डॉक्टर हज़रात चवनि था या गवर्नमेंट चवे थी, उन जे मुताबिक़ जेको सो अमल करियो। साईं सागर जा नुहाणी साईं अलहमदिल्ला अलाह जा अहसान मालिक या करां। किथां खां आहियो साईं नुहाणी साहिबु, थोरो इहो ॿुधाइजो। साईं एजाज़ राहू साहिबु साईं महिरबानियूं। तव्हां ॾाढा अलाए किथां जा आहियो। दोस्त ईअं कनि पंहिंजो नालो बि लिखनि ऐं जेको आहे शहर जो नालो लिखनि, तव्हांखे असांखे ख़बर पए त कहिड़ा दोस्त किथां खां आहिनि। साईं सलेमान वसाण साहिबु साईं थैंक यू सर, ॾिठोसीं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? तबियतूं सही आहिनि साईं? ख़ैरपुर आहियो या कराची रसी आहियो? साईं अलहमदिल्ला 42 दोस्त जेके आहिनि हींअर लाइव ॾिसनि था असांखे। ऐं सिंध जेका आहे साईं ॾाहप में तमामु अॻिते हुई, तमामु अॻिते। हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी, असां मोमिननि जी माउ अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीमार थी पई। सिंध जे तबीब वञी उनजो इलाजु कयो अथव। ऐं इलाजु छा कईंसि? उते चई त 7 खूहनि जो पाणी खणी अचो, उहो पाणी गॾु करे अम्मा आयशा खे उन मां जो गुसुल करायूं त 15 मिंटनि 20 मिंटनि में आयशा सिहतयाब थी वई। इहा मौलाना मुफ़्ती ज़रवली ख़ान साहिबु इहा ॻाल्हि कई आहे त जेको आहे सो पंहिंजो चई उन चयो मूं कराची में खूह खोटाए छॾिया आहिनि त माण्हू उन्हनि मां पाणी खणी तड़कनि। ऐं असांजा वॾा पुराणा सिंध जा ॾाह माण्हू बि ईअं कंदा बा 7 तड़नि जे पाणीअ सां अमरा खे वेंचारियो, अमरा शिफ़ायाब थियो। इहो शहर जो बहितरीनु इलाजु अथव। मूंखे हिकिड़ो आमिल दोस्त मिलियो, मूंखे चई शहर जो इलाजु ॿुधाईं। मूं चयो ॿुधाए। चई जेको वहंदड़ पाणी आहे, जंहिंखे तव्हां नहर या शाख चओ था, चई को शहर वारो माण्हू जेकॾहिं 7 ॾींहं हिते पंहिंजो इन मां गुसुल करे त जेको आहे बिल्कुलु उहो सिहतयाब थी वेंदो। त दोस्त इहा शइ बि यादि रखनि ऐं हिननि खे शेयर बि कनि। साईं हाणे ॾिसूं जेको आहे सो काफ़ी दोस्तनि जा जेके कमेंट अची विया आहिनि। अदा साईं ब्लड प्रेशर मुकमिल ख़तमु। साईं बिल्कुलु यकीननि 100% ब्लड प्रेशर बिल्कुलु ख़तमु थी सघे थो। ऐं मूं वटि जेके हुनजा सबूत मौजूदु आहिनि। तव्हां मरीज़ वठी अचो, ट्रायल कंदासीं, बिल्कुलु इनशाअल्लाह ताला ब्लड प्रेशर नॉर्मल थी वेंदो। हलियो शुगर जी बीमारी जो नुस्ख़ो ॿुधायो साईं। शुगर ॿुधायो, मूं अर्ज़ु करे चुको आहियां त शुगर 3 क़िस्मनि जी आहे। पंहिंजे मिज़ाज खे जेको आहे उहो पंहिंजो ॾेखारे, मिज़ाज जेको आहे उनखे डायग्नोस कराए, उन हिसाब सां इलाजु करायो, शुगर सेट थी वेंदी। हली साईं बिल्कुलु तव्हां मौजूदु आहियो साईं, असांजे दिलनि में बि मौजूदु आहियो। अचो त केॾीमहिल कुर्ब कचहरी कयूं, तव्हांजो इंतज़ारु रहंदो। साईं सलेमान वसाण साहिबु साईं हेपाटाइटिस सी जे इलाज लाइ जेको साईं हेपाटाइटिस सी जे इलाज लाइ बिल्कुलु हेपाटाइटिस सी जेका थींदी आहे उहा जिगर जे तस्कीन खां थींदी आहे। यादि रखो, जिगर जो फंक्शन सुस्त थींदो हेपाटाइटिस सी थींदी।
ऐं जिगर जे फंक्शन सुस्त थियण जे करे ॿिया जेके पंहिंजा सिम्पटम्स अथव उहे ईअं त नक जी हॾी वधंदी उन माण्हू जी, ग्लैंड्स में जेके उहे सुॼंदा, पोइ प्लास्टिक ग्लैंड बि उन माण्हू जो सुॼी पवंदो आहे। इहा बि जिगर जे तस्कीन जी इलामत अथव। इन जो सिंपल आसान इलाजु आहे। इन जो बिल्कुलु जेको आहे सो नुस्ख़ो तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं इनबॉक्स केरु दोस्त पुछे त ॿुधाए छॾींदुसि त उहो नुस्ख़ो ताईं इस्तेमालु करायो। हेपेटाइटिस सी बिल्कुलु जेको आहे सो नॉर्मल थी वेंदी हले अलाह जे हुकुम सां। साईं दाऊद अहमद बंबरो साहिबु कुनरी खां, साईं महिरबानी लख कुर्ब साईं। साईं राहूकी खां सागर जान मोहम्मद नूहाणी, साईं सागर जान नूहाणी, साईं बिल्कुलु महिरबानियूं ईअं ॿुधाईंदा रहो। साईं ॼाम ख़ान चांग मीरपुर बठोरो खां, साईं महिरबानियूं लख कुर्ब। साईं सलेमान, साईं जेॾीमहिल तव्हां फ़ोन करियो फ़क़ीर 24 कलाक हाज़ुर। जेकॾहिं फ़ोन जा सिग्नल न लॻनि या केॾी महिल ईअं दोस्त हिकिड़ो यादि रखो जे कॾहिं 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 मुंहिंजी जेका आहे सो फ़ोन सिग्नल घरनि में घटि था अचनि, पोइ दोस्त ॿुधाईंदा आहिनि त भाउ नंबर लॻे कोन थो। उन्हनि जे लाइ अर्ज़ु आहे त उहो मैसेज छॾीनि। ऐं मूं वटि अलहमदिल्ला हींअर पैकेज में जाम मिंट पिया आहिनि, ऐं पाणे बेकरिंग कंदुसि। साईं सागर जा नूहाणी, ॻोठ करमत मोहम्मद जुमन नूहाणी साहूं, ठीकु आहे साईं महिरबानियूं। गुलाम असगर साईं, आऊं फ़क़ीर अब्दुल्ला थईम, हाणे दोस्तनि खे तारीफ़ करायां, 66 दोस्त ॾिसनि पिया, महिरबानियूं वॾा कुर्ब। साईं हा स्क्रीन हली वई थोरो। साईं तारीफ़ करायां त फ़क़ीर अब्दुल्ला थईम टंडरो आदम बद फ़क़ीर आहियूं। जमाल हमनशी, जेको कुझु इल्मु आहे उहो फ़ारसी जे हिन शेर जे मिसदाक आहे त जमाल हमनशीन दरमन असर कर द वगर न मनो मां ख़ाकम के हस्तम। त आऊं उहा शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दफ़े वियो त वेंझण हमाम जे दर ते, त उते पहुतो त हुन मिटी खणी ॾिनसि, मेट जेको तड़करण वारो उहो खणी ॾिनो, उन में ख़ुशबू हुई। शेख सादी परेशान थी वियो त बाबा हीअ मिटी तो में ख़ुशबू कीअं आई। वॾो किसो अथसि फारसी में, मगर उन मिटी खां सुवालु कयईं त तो में ख़ुशबू किथां आई। चई त आउं हूअं त मिटी आहियां, पर गुलनि सां कुझु ॾींहं गॾु रही आहियां, उन करे गुलनि जो असरु मूं में आहे। सौदा आउं फ़क़ीर आहियां त मिटी, पर गुलनि सां गॾु रहियो आहियां, कामिल उस्तादनि हकीमनि सां गॾु रहियो आहियां। उनजे करे इहे जेको कुझु फैज़ मिलियो आहे उन्हनि जो अलाह वारनि जे जुतियुनि जी बरकत आहे। उन्हनि जे जुतियुनि में वेठा आहियूं, उन्हनि जी सोबत में वेठा आहियूं। साईं फ़क़ीर मंठार रहमतुल्लाह अलैह, मुर्शिद साईं मोहम्मद सन अब्बासी शाहपुर चाकर वारा रहमतुल्लाह अलैह, ऐं ॿिया खोड़ बुज़ुर्ग औलिया वली उन्हनि जे सोबतुनि में रहिया आहियूं। उनजे करे उन्हनि जो असरु आहे। ऐं बिल्कुलु जेको आहे सो जेको हाल अभी मां पेश पिरियां। साईं इहा एड्रेस टंडरो आदम में साईं ॼाम ख़ान चांग साहिबु, मुंहिंजी एड्रेस टंडरो आदम जे भर में ॻोठ गुलाम अहमद तहीम आहे। ऐं बिल्कुलु वेझो फ़ोन नंबर जेको आहे सो आउं इनशाला डिस्क्रिप्शन में लिखी छॾींदुसि, ऐं केरु मूंसां राब्तो करे सघे थो। साईं अब्दुल गनी मेमून साहिबु कंबर खां, साईं महिरबानियूं लख कुर्ब। साईं मोहम्मद सुलेमान वसाण मुनवर अबड़ो एंड 16 तरफ़, साईं बिल्कुलु साईं 16 खां वधीक इलाही पिया ॾिसनि। साईं महिरबानी। साईं मुनवर अबड़ो साहिबु अस्सलाम वालेकुम, ॿियो ख़ैर आहे, तबियतूं सही आहिनि? साईं किरोना जो कहिड़ो इलाजु आहे तव्हां वटि? अशोक शर्मा साहिबु हैदराबाद। साईं अशरम शर्मा साहिबु, ईरान जे हिकिड़े असांजे ग्रुप जे हकीम हिकिड़ो इलाजु उते कयो ऐं उहो 100% कामयाबु वियो आहे। ज़ाफ़रान 1 हिसो ऐं 10 हिसा नमक लाहौरी। दोस्त नोट कनि, पेन पन हुजे या रिकॉर्डिंग जे बटण खे दॿाए छॾियो। इंतिहाई काराइती ॻाल्हि अथव त 1 हिसो ज़ाफ़रान, मिसाल तौरु 1 मासो वठो था त 10 मासा जेको आहे नमक लाहौरी खरल करे रखी छॾियो ऐं चुटकी चुटकी ॾींहं में 3 दफ़ा जेका चटायो। ऐं ख़ुराक जेका आहे उन माण्हूअ खे देसी कुकड़ जो शोरबो या उहो पियारियोसि या ॿाकरे जो शोरबो पियारियोसि, इहा हुनजी ग़िज़ा आहे। बिल्कुलु इनशाला ताला इहे सभु सिम्पटम्स साह जी तंगी वग़ैरह वारा बिल्कुलु ख़तमु थियो था वञनि। ईरान में 100% इन जो इलाजु ॾिठो वियो आहे। साईं ॿियो केरु दोस्त? साईं बिल्कुलु साईं आहे, पथरी छॾे वेंदी। साईं सलेमान साहिबु बिल्कुलु पथरी छॾे वेंदी हली। बिल्कुलु साईं R27 जेका आहे न दवा होम्योपैथिक जी, उबेद खे प्यारी अथऊं ऐं उन सां जेको उबेद वारी पथरी बि तक़रीबन ॻरी वेई त वरी का बि तकलीफ़ कोन अथसि। साईं शबीर कुरैशी साहिब खे बि आहे, शबीर अहमद साहिब खे बि आहे, ॿुधाईसूं सो उन बि आहे इस्तेमालु कई आहे दवा। बिल्कुलु तमामु कयो। R27 तकड़ी शइ इहा होम्योपैथिक स्टोर तां तव्हांखे मिली वेंदी हली। बाक़ी जेका आहे इनशाला ताला नुस्ख़ो बि तव्हांखे आउं ॿुधाए छॾींदुसि, उहो इस्तेमालु करियो। आहिस्ते आहिस्ते पथरी जेका आहे ॻरी वेंदी, ठहण बि बंदि थी वेंदी हली। घणा मिंट थी विया साईं? हाणे अलाए घणा मिंट थी विया आहिनि, टाइम ॾिसूं दोस्तनि खां। टाइम घणो थियो आहे?
हाँ 20 मिनट थिया ना बा पानी जो गिलास छोकरा भरे जो मुनवर साहब खुश आहियो तबियतूं सही आहिनि ख़ैरियत आहे ॿियो को दोस्त सवाल हाँ नंबर दोस्त जेको आहे मुंहिंजो नोट करे छॾीनि 03003508 कंहिं बि मसइले ते तिब जे मुतलिक़ नेचुरोपैथी जे मुतलिक़ इंशाअल्लाह ताला फी सबील रहनुमाई कंदासीं ऐं जेको आहे सो पंहिंजूं सुतियूं फ़कियूं ऐं पंहिंजा जेके उहे घर में मसाला आहिनि उन्हनि सां ई उन्हनि में ई इलाजु आहे वधीक कहिड़ा ॿाहिरि निकिरण जी बि ज़रूरत कोन्हे बसि इंशाअल्लाह ताला साईं मुंहिंजे ख़्याल में 6:20 मिंट थियनि पिया मोकिलाइजे साईं या अञा को ॾिसूं कंहिं दोस्त जो को सुवालु आयो आहे हा बिल्कुलु अदा महिरबानी साईं ताज मोहम्मद नारे जो साहिबु 1 माशो ज़ाफ़रान 10 माशा लूणु लाहौरी इहो पीसक करे बिल्कुलु खरल करे इन जी चुटकी ॾींहं में 3 दफ़ा कोरोना वारे खे इंशाअल्लाह ताला बिल्कुलु सही थी वेंदो हलियो ऐं कुकड़ जो शोरबो या ॿाकरे गोश्त जो शोरबो इहो पियारियोसि साईं वकार लिगारी वालेकुम सलाम साईं वकार साहब तव्हां किथां खां आहियो महिरबानियूं साईं दोस्तनि जूं सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी ॿी गुज़ारिश त जेके बि ॾाहप जा ॾस आहिनि असां सिंध जा उहे शेयर कयो रखो न ही पाण कंहिं क़ब्रिस्तान में हली मुर्दनि खे कोन ॾसींदासीं इंसाननि जे कम जूं शयूं हिते ॾियो खणी कुझु कोन हलंदो माण्हू ऐं इहा जेका ग़लति ॻाल्हि हूंदी आहे हकीमनि जी त बाबा साईं वकार लिगारी खिपरो खां साईं महिरबानियूं लख कुर्ब अदा फ़क़ीर अब्दुल्ला साईं टंडो आदम खां वरी तव्हांखे तारीफ़ कराए छॾियां महिरबानियूं त इहे ॾाहप जा ॾस पोइ माण्हू चवंदा बा केरु कंहिंजी रोज़ी त यादि रखो बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त अलाह ताला अव्हांजी रोज़ी जेका आहे न उहा लिखी कलम खे टोड़े छॾियो अथसि वक़्त खां पहिरियां ऐं मुक़दर खां वधीक कंहिंखे कुझु कोन मिलंदो उहो मिली रहंदो सिर्फ़ु हवस छॾणी आहे साईं दम सहक जो इलाजु पाए पर साईं इन जा 3 क़िस्म आहिनि दम ऐं सहक जा हिकिड़ी उज़लाती हूंदी आहे जेका बलगमी तबियत जे करे ऐं हिकिड़ी जेका आहे उहा एसिड जे करे वधंदी आहे हिकिड़ी हुन जे करे हाणे ॾिसूं कहिड़ो दम आहे टिनी जो इलाजु आहे अलहमदिल्ला बिल्कुलु जेका आहे बिल्कुलु सिहतयाब थी वेंदो तव्हां इनबॉक्स में मूंसां राब्तो कजो या फ़ोन नंबर जेको आहे मुंहिंजो डिस्क्रिप्शन में दोस्त खे साईं मुनवर खे गुज़ारिश थी कजे त मुंहिंजो नंबर जेको आहे कमेंट में लिखी ऐं मथे जेको आहे सो ॾिए फ़क़ीर अब्दुल्ला थईम 03003508 साईं लाला अनवर अली सुमरो साहिबु साईं मुंहिंजी अमड़ खे मथे जो सूरु नथो छॾे साह मुंहिंजेसि थो काफ़ी इलाजु करे को फ़र्क़ु न आहे साईं ब्लड प्रेशर जो ॿुधायो वधे थो या कोन थो वधे मथे जे सूर जा कारण मथे जो सूरु का बि बीमारी न आहे यादि रखो मथे जो सूरु जेको आहे उहा अलामत आहे त जिस्म में का ॿी बीमारी आहे उनखे ज़ाहिर थो करे उनखे ॻोल्हणो पवंदो ऐं उहा रीज़न जेकॾहिं ख़तमु कबो त बिल्कुलु माण्हू सिहतमंद थी वेंदो हलियो बिल्कुलु तव्हां नंबर जेको आहे सो मुंहिंजो डिस्क्रिप्शन में ऐं दोस्त खे मूं चयो आहे साईं मुनवर खे त नंबर लिखी या ॿियो को दोस्त मुंहिंजो नंबर आऊं थो ॿुधायां उहो जेको करियो बिल्कुलु इंशाअल्लाह ताला तव्हां सां राब्तो कंदासीं साईं अमीर बख़्श जत साहिबु बदीन 0 पॉइंट दरसगाह अहमद राजो खां साईं लख कुर्ब साईं अमीर बख़्श जत साहिबु फ़क़ीर ख़ादिम तव्हांजो असीं जाती ईंदा आहियूं सिजावल ईंदा आहियूं ऐं फ़ोन नंबर मुंहिंजो रखी छॾियो कॾहिं या पंहिंजो फ़ोन नंबर मोकिलियो राब्ते में रहंदासीं इंशाअल्लाह अदाई गफ़ार भुट्टो चवे थो हिते सॼी दुनिया परेशान आहे मौत जे मुंहं में अव्हां जे इल्म जे अॻियां गोॾा खोड़ल वेठे साईं कीअं गफ़ार साहिबु ईअं न कयो असांखे जेको अचे थो ॿुधायूं था जेकॾहिं दुनिया परेशान आहे त असीं छा था करे सघूं अलाह परेशानी खां कढंदो असीं कोशिशि कंदासीं ॿुॾंदड़ माण्हू खे न चइबो आहे बाबा तरियो 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 त तरी पवंदो पर जेको ॿुॾो ॿुॾो त ॿुॾी पवंदो बाबा हिमत त ॾियारियूं न साईं अच्छा लाला अनवर सुमरो साहिबु साईं लाला अनवर साहिबु तव्हां मुंहिंजो नंबर नोट कयो बिल्कुलु जेको आहे सो इंशाअल्लाह
हाँ साईं, हार्मोन्स अनबैलेंस जेके थींदा आहिनि उहे बिल्कुलु जिगर जी तस्कीन जे करे थींदा आहिनि। गुदूद हाणे साईं जमाल समूह साहिबु चवे थो त औरत साईं हार्मोन्स जेके आहिनि प्रोजेस्ट्रोन हार्मोन या ॿिया जेके हार्मोन जेके बि आहिनि उहे हार्मोन हमेशह गुदूदनि मां ई निकिरंदा आहिनि। ऐं गुदूदनि जो जॾहिं कमु मुतासिर थींदो आहे त जिगर जे करे ई थींदो आहे। सो उन जे करे बिल्कुलु हा साईं, ताज मोहम्मद नारे जो साहिबु नंबर लिखो 03003508 फ़क़ीर अब्दुल्ला थहीम टंडो आदम। साईं जमाल समूह साहिबु बिल्कुलु जेको आहे इन जो हार्मोन्स जो इलाजु आहे बिल्कुलु सही थी वेंदो, को मसइलो ई न आहे। पर असुलु जेका तशख़ीस आहे त तिबे साबिर जे मुताबिक़ उहा आहे त 3 जेके हुन खिलत लिखिया आहिनि जेके जिस्म इंसानी में हूंदा आहिनि। हिकिड़ो बलगम हूंदो आहे, हिकिड़ो सौदा हूंदो आहे, हिकिड़ो सफ़रा हूंदो आहे। जॾहिं टिनी मां अनबैलेंस थींदी आहे न इहा शइ, पोइ बिगाड़ थींदो आहे पूरे जिस्म में। हाणे जेको सफ़रा जो जॾहिं बिगाड़ थींदो आहे त हार्मोन्स बिगाड़ थींदा आहिनि, ठीकु आहे न। सौदा बिगाड़ थींदो आहे त उन जा अलॻि सिम्पटम्स आहिनि। बिल्कुलु तव्हां राब्ते में रहिजो, इलाजु ॾसींदासीं तव्हांखे। साईं नाराजी साहिबु नंबर वरी ॿुधायां हिकिड़ो दफ़ो 03003508 फ़क़ीर अब्दुल्ला थहीम। साईं नंबर अचे स्क्रीन ते नंबर अचे त पोइ दोस्तनि खां मोकिलायूं। साईं महिरबानी हबीब मिथवानी साहिबु, साईं हबीब साहिबु बिल्कुलु थैंक यू सो मच। तव्हां नंबर मुंहिंजो लिखी जेको त दोस्तनि खे ॾिनो, दोस्त जो नंबर नोट करे वठनि ऐं बिल्कुलु इनशाला राब्तो रखो, हाज़िर आहियूं। साईं फ़हीम फ़िदा शोरो साहिबु, साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम। साईं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ज़ियारतूं बुज़ुर्गनि जूं, असीं गुनाहगार माण्हू ॿियूं आलिमनि जूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अचो फ़क़ीर खे ख़िदमत जो मौक़ो ॾियो, अचो केॾी महिल। साईं मुनवर साहिबु, हा महिरबानी साईं मुनवर अबड़ो साहिबु नंबर तव्हां मोकिलियो। बहिरहाल दोस्तनि जी सहूलियत लाइ थी वियो। भला कीअं आहे, तव्हां दोस्त इहो कमेंट ॾियो त हीअं रोज़ु ऑनलाइन अचिजे, दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई बि कजे, दोस्तनि सां ऑनलाइन बि रहिजे, उन्हनि जे सवालनि जा जवाब ॾिजनि। कीअं रहियो, सुठो रहियो, कीअं रहियो, जेके हिन वीडियो जे कमेंट में पंहिंजे राय खां आगाह कंदा। अलाह साईं तव्हां सभिनी जो हामी नासिर हुजे। साईं महिरबानी सरकार, साईं जमाल समूह साहिबु इनशाला राब्ते में रहूं था। ऐं हाणे मोकिलाणी आहे संगत खां। संगत अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अलाह पाक तव्हां सभिनी हामी नासिर हुजे। पंहिंजो ख़्यालु रखो, जीअं डॉक्टर हज़रात चवनि था ईअं ई करियो, ऐं पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो।